नाज़रीन ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। हिते अहम ख़बर ॾींदा हलूं त सूबाई वज़ीर सहेल अनवर सयाल अरसा जे पाणी विर्छ ते एतराज़ वारींदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे खुलियल चैलेंज ॾेई छॾियो आहे। हुन चयो आहे त अरसा पाणी जी विर्छ ते सिंध सां ज़्यादती पियो करे। असां पाणी विर्छ बाबति जेके अंग खड़ना आहिनि वफ़ाक़ी हुकूमत खे चैलेंज आहे त उहे ग़लति साबित करे ॾेखारे। सहेल अनवर सयाल चयो आहे त गुड्डू बइराज में 17 सैकड़ो ऐं कोटड़ी बइराज में 54 सैकड़ो पाणी जी खोट आहे। सूबाई वज़ीर सहेल अनवर सयाल चयो आहे त अरसा सिंध खे 5,17,000 एकड़ फुट पाणी घटि ॾेई रहियो आहे, जॾहिं त पंजाब खे हिसे खां वधीक पाणी मिले पियो। KPK ऐं बलोचिस्तान खे बि रिकॉर्ड पाणी मिले पियो, पर सिंध सां रुॻो ज़्यादती कई पई वञे। हुन चयो आहे त आउं हुकूमत खे खुलियल चैलेंज ॾियां थो त अरसा जे पाणी विर्छ बाबति जेके अंग खर मूं ॾिना आहिनि उहे ग़लति आहिनि त साबित कया वञनि। अरसा पाणी जी विर्छ बाबति पंहिंजी डेटा बि शेयर करे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सूबाई वज़ीर सहेल अनवर सयाल अरसा जे पाणी विर्छ ते एतराज़ वारींदे वफ़ाक़ी हुकूमत खे खुलियल चैलेंज ॾेई छॾियो आहे।